शहदाद कोट खां गुलज़ार अहमद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट सिंध जे मशहूर तालीमदान, तरक्की पसंद ऐं बहादुर सियासी कारकुन साईं कन्हैयालाल गुरबख्शियाणीअ खे संदसि साथियुनि ख़िराज पेश कंदे उन जी शख़्सियत जे हर रुख ते लिखणियूं लिखी सहेड़ण ऐं साईं लाल जे किताबनि खे शहदाद कोट जे पब्लिक लाइब्रेरी हवाले करे संदसि धार कार्नर जोड़ाइण जो ऐलान कयो आहे। साईं कन्हैयालाल गुरबख्शियाणी जे दोस्तनि, साथियुनि ऐं शागिर्दनि शहदाद कोट जे लेबर हॉल में सिंध सेक्युलर स्टडी फोरम तरफ़ां कोठियल ताज़ियती मेड़ाके में खेसि भरपूर नमूने भेटा पेश कई। नाले वारे कम्युनिस्ट अॻुवाण सूफ़ी अब्दुल ख़ालिक बलोच चयो त लाल इंतहाई बहादुर, जुरतमंद ऐं हक़ीक़ी कम्युनिस्ट हो जेको समूरी हयाती अमली तौर मैदान में रहियो ऐं जिद्दोजहद कई। हुन पंहिंजे इल्म ऐं ॾाहप सां समाज में तरक्की पसंद ऐं रोशन ख़्याल फ़िक्र जूं ॾियाटियूं ॿारियूं ऐं समाजी अॻुवाण वाह पंद्राणी चयो त साईं कन्हैयालाल तमामु वॾो माण्हू हो जंहिंजे असां सही नमूने पोइवारी न करे सघियासीं।